सिंधड़ी मां के खबर दींदा आहियूं। फ़कीर दिलबहार नुकुर की रिपोर्ट मुताबिक आला हज़रत पीर साईं पागारा तरफ़ां हिमायत याफ्ता NA 211 क़ौमी असेंबली की सीट ते नामज़द उम्मीदवार सैयद अली नवाज़ शाह ऐं सूबाई असेंबली PS 46 सैयद शुजा मोहम्मद शाह के तरफ़ां ॻोठ मलूक पहोर में यूनियन काउंसिल सरायल के अवाम वर्क मुहिम के सिलसिले में खलीफ़ो वली मोहम्मद पहोर खलीफ़ो मोहम्मद रमज़ान पहोर तरफ़ां ॾिनल वर्क मुहिम के सिलसिले में नामज़द उम्मीदवार सैयद अली नवाज़ शाह ऐं सैयद शुजा मोहम्मद शाह ऐं फंक्शनल लीग अॻुवान जा कारकुननि वास्तेदारनि जो हज़ारनि के तइदाद में काफ़िले में गाॾियूं मलूक पहोर पहुतियूं त संदन वालाना इस्तक़बाल करे गुलनि की वर्खा कई वई ऐं भेट पागार के उभ ॾारींदड़ नारनि सां इस्तक़बाल कियो वियो। जॾहिं त वर्क मुहिम के सिलसिले में गॾु थियल हज़ारनि के तइदाद में माण्हू जलसे में ॾेख हुजण लॻा। उन मौके ते नामज़द उम्मीदवार NA 211 क़ौमी असेंबली सैयद अली नवाज़ शाह पंहिंजे तक़रीर में चयो त हितां जे माण्हुनि जी ख़िदमत करणु मुंहिंजी पहिरीं तरजीह आहे। आउं थोरा तो आहियां हुरत जमात जे रूहानी पेशवा GDA सरबराह हज़रत पीर साईं पागारा जिन मुंहिंजी मुकमल हिमायत कई आहे। तव्हां हुर जमात वास्तेदारनि राज भाग ऐं अक़लियत बिरादरीअ जा मुंहिंजे मथां वॾा अहसान आहिनि जो अॼु तव्हां गॾु थी इहो सबूत ॾिनो आहे त इंशाअल्लाह अॻु जीअं हींअर बि कामयाब थी हितां जे अवाम जी ख़िदमत जारी रखंदासूं। हिन अज़ीमुशान आलीशान प्रोग्राम में हज़ारनि जे तइदाद में माण्हुनि ने शिरकत कई जॾहिं त आयल महिमाननि जे लाइ लंगर जो पिणु बंदोबस्त कयो वियो हुयो। डप ने करे जो हिन जा रुगो ये देख है ये बुज़दिल हिन में का हिम्मत कोने ये रुगो मिस्किन गरीबन के दबान था पर हिकड़ो कम जरूर अली नवाज़ शाह कयो है यो तो मजदो या कौन मजदो राजवाला बॉर्डर के आसमान ता ला है वाली भितर में गारे चलो है यो तो मंजो या कौन था मंजो हाणे इंदा वाजी जुतियो भी चटीदा की सुनी कंदा वडियो कहानियों ॿुधाईंदा पर पछाड़ी जो अचनि न हिननि खे